नाज़िन सन भरिसां बेदर्दी सां क़त्ल थियल नारी वज़ीरा छछर जे वारसनि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। वज़ीरा छछर जा वारिस अॼु बि घर में तॾो विछाए सरापा एहतजाज पिणियल आहिनि। वज़ीरा छछर खे 28 जून 2020 ते बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सन भरिसां ॻोठ वॾा छछर में ग़रीब मिसकीन पोरियत गुल मोहम्मद छछर जे घर में जनम वठंदड़ वज़ीरा छछर, जंहिंखे संदसि वालिदैन वॾे पाॿोह सां पाले वॾो कयो ऐं 25 वरनि जी उमिरि में पंहिंजे अज़ीज़ अली बख़्श छछर सां शादी कराई, जेका ॾे वठिजी बदे जी माइटी हुई। जॾहिं वज़ीरा छछर जे वारसनि वज़ीरा जो बदो घुरणु शुरू कयो त उहा पंहिंजनि ॾेरनि ऐं ॾेराणियुनि जी दुश्मन थी पई ऐं उन जे लाइ मुड़ुस जो घर ॼण त जहनम बणिजी वियो ऐं नेठि शादी जे 5 साल गुज़री वञण खां पोइ 28 जून जी कारी राति जो वज़ीरा छछर जो रत में लथपथ मुंहुं चिभाटिल बेदर्दी सां क़त्ल कयल लाश संदसि ॻोठ वॾा छछर जे मेन स्टॉप इंडस हाईवे रोड तां मिलियो। मासूम वज़ीरा छछर जे बेरहमाने वॾे वहशत सां क़त्ल थियण ते संदसि वारस ख़ामोश न वेठा ऐं पंहिंजी न्याणी खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ पुरअमन एहतजाज जी तहरीक शुरू कई, जेका अञा ताईं जारी आहे। उन्हनि कानून जो बि सहारो वरितो, पर 6 महीना गुज़री वञण जे बावजूद बि उन्हनि खे अञा ताईं इंसाफ़ पले न पियो आहे। वज़ीरा छछर जा वारस अॼु बि इंसाफ़ जे ओसीड़े में घर में तॾो विछाए सरापा एहतजाज बणियल आहिनि। वज़ीरा छछर जे वारसनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, हमदर्द जेके बि उन्हनि जे दरनि ते गारियूं ॾियणु, उनखे धमकाइणु त जेको तव्हांखे हीअं था करियूं, फलाणो था करियूं, लख था ॾियूं, हीअं था करियूं, त मञो फ़ैसिलो ज़ोरीअ मञो। मुंहिंजे छोकिरनि खे हिते डंडा खणो अथई, फ़ैसिलो मञो, पर मां थो चवां मुंहिंजो इंसाफ़ कयो। ऐं 6 महीना थी विया आहिनि, मुंहिंजी धीउ रोड ते उछला बेदर्दीअ सां मारी अथनि। 6 महीना मूंखे रिपोर्टूं सलीम बाज़ारी इहे सभु रोकाए साईं उस्मान मूंसां ज़ुल्म करे छॾियो आहे ऐं मुंहिंजो अॼु बि दादु न थियो आहे। अॼु बि मूं ते NC कटाया आहिनि। मां वज़ीरा केस जी जेका असां पैरवी करणु शुरू कई त वज़ीरा छछर खे 6 महीना थी विया त क़त्ल करे बेदर्दीअ सां ऐं ज़ालिमनि इंडस हाईवे ते रोड ते उछलाए छॾियो। पोइ उन खां पोइ असां लाश खणी पोस्टमार्टम करायो, पर पोइ सन जी पुलिस बि खपी, वरी असां वञी साई टालपुर जे हवाले कयो, उनखे बदिली करायो वियो। वरी जेकॾहिं रिपोर्टूं क़बर कुशई थी आहे त उनखे 6 महीना थी विया, 4 महीना गुज़री विया आहिनि, उनजी रिपोर्ट ज़ाहिर न पई थिए। डॉक्टर रोज़ मोकल ते हलियो पियो वञे। बसि पंहिंजी धीउ खे ऐं कयां थी ऐं हींअर बसाद हमिलो कयो अथनि, डंडा खणी आया आहिनि मारण जे लाइ। पोइ थोरो निकिरी विया आहियूं ॿाहिरि, पोइ वरी आया आहियूं, असां भाती आयो, असां केरु कोन घर हुयो। असांखे इंसाफ़ खपे, असीं इंसाफ़ जे आसरे वेठा आहियूं। असांखे इंसाफ़ कातिलनि खे सज़ा बसि ॾिजी वञे। हमिलो करियो घर में काढ़िजो पान, इहा जेका रखी था मारायूं ने असांजी ॿियो कंहिं कान माराई। असांखे इंसाफ़ खपे, जे नथा इंसाफ़ कनि था मथे थी वञा। असांजे हाणे जेकी 6 महीना गुज़री चुका आहिनि, अञा ताईं असांखे इंसाफ़ न मिली चुको आहे। हिते वॾेरा बाशर माण्हू जेके आहिनि असांखे धमकियूं पिया ॾियारीनि, छोकिरनि वोकिरनि खे असांजे पुठियां मोकिलियो छॾीनि ऐं असांखे तंग करे रहिया आहिनि। असां बेज़ार थी पिया आहियूं, राति निंड असां आराम करे छॾियूं अथनि। महिरबानी करे असांखे इंसाफ़ के SP साहिब खे चऊं था, जाम शोरे के SP साहिब खे त असां इंसाफ़ ॾियारियो। जे इंसाफ़ असांखे न मिलियो त घर जा भाती ख़ुदकुशी कंदासीं सरेआम रोडनि ते। वज़ीरा छछर खे कंहिं क़त्ल कयो या उन ख़ुदकुशी कई, उहो हिकु वॾो सुवालु आहे। उन जो जवाबु वक़्तु ई ॾेई सघे थो। उन जे बावजूद बि वज़ीरा छछर खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ कयल एहतजाज ते ॻोठ वॾा छछर जा पासर वज़ीरा जे ख़ानदान ऐं उन्हनि जे हमदर्दनि ते मचिरियल आहिनि। उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि खे हिरासा करे रहिया आहिनि। वज़ीरा छछर जे वारसनि जो चवणु आहे त असां कंहिं बि दबाव में न ईंदासीं ऐं साह जी आख़िरी हिॾकीअ ताईं इंसाफ़ जे लाइ मैदान अमल में हूंदासीं। असांखे उमेदु आहे त हिन पाकिस्तान जे कानून में इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़, सन।